अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां एडमिशन जे लाइ जेका एंट्री टेस्ट वरिती वई हुई 2025 जी एडमिशन जे सिलसिले में उन बैचलर डिग्री प्रोग्राम में एंट्री टेस्ट जे लाइ यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां पासिंग स्कोर 3% मुक़ररु कयो वियो आहे। यूनिवर्सिटी ऑफ सिंध में जिन भी कैंडिडेट 2025 जी बैचलर डिग्री प्रोग्राम जे लाइ एंट्री टेस्ट ॾिनी हुई उन्हनि 3% या उन खां वधीक स्कोर कयो वियो आहे त उहे एलिजिबल करार ॾिना विया आहिनि एडमिशन जे लाइ। हाणे तव्हांखे जेको आहे फर्दर तव्हांजो प्रोसेस स्टार्ट थींदो, जंहिंमें तव्हां पंहिंजी चॉइसिस वग़ैरह सिलेक्ट कंदव, डॉक्यूमेंट अपलोड कंदव त जीअं तव्हांजो एडमिशन जो प्रोसेस कंप्लीट थी सघे। अगरि तव्हां चाहियो था मज़ीद अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ तव्हां ताईं ईंदियूं रहनि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं फर्दर जेको बि प्रोसेस आहे फॉर्म सबमिशन खां वठी मेरिट लिस्टनि ताईं उन खां वधीक क्लासिस स्टार्ट थियण ताईं असां तव्हांखे गाइड कंदा रहूं। अल्लाह हाफ़िज़।